पीपल्स पार्टी अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण चयो आहे त बल्दियाती इदारनि जी नंढी चूंड में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। ईंदड़ आम चूंडुनि में बि पीपी अक्सर सां कामयाब माणींदी। कराची में धांधली जो दांहूं कंदड़ शख़्स खे शेरिन ॿीहर शिकस्त ॾिनी। कराची में सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जिल मेमण चयो त हिकु पार्टी जो बयानियो मुल्क ख़िलाफ़ आहे। सोशल मीडिया ते मुल्क ख़िलाफ़ नफ़रत जो बीज पोखियो पियो वञे। अवाम अहिड़ी सोच खे वोट न ॾींदो। हिन चयो त हिकु पार्टी इलेक्शन कराइण नथी चाहे। पीपी चाहे थी त अॼु ई चूंडूं करायूं वञनि। हिकु पार्टी चवे थी त उन्हनि मुल्क खे एटमी ताक़त बणायो, पर हक़ीक़त में मुल्क खे एटमी ताक़त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बणायो। शर्जिल मेमण वधीक चयो त मियां वाली बेस ते हमलो बुज़दिलानी कार्रवाई हुई। दुश्मन चाहिनि था त पाकिस्तान खे नुक़सान पहुचे। फ़लस्तीनी मथां इसराइली ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था। अॼु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ज़िंदा हुजे हा त इसराइल फ़लस्तीनियुनि सां अहिड़ी बर्बरत न करे सघे हा। उन मौक़े ते पीपी अॻवान सईद गनी चयो त ईंदड़ आम चूंडुनि में पीपी वॾी पार्टी बणजंदी उभरंदी। बल्दियाती इदारनि जी नंढी चूंड में अवाम पीपी खे वोट कयो आहे।